हिते मांखे ॿुधायूं त मेहर में बि बदअमनी ख़िलाफ़ एहतजाज कंदड़नि ते पुलिस कड़की पई आहे। पुलिस जे मुज़ाहिरीन ते लठबाज़ी 25 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार कयो वियो। डीएसपी जी अॻवाणी में 10 थाणनि जी पुलिस थाणे आॾो धरण लाइ पहुतल माण्हुनि खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। मेहर मां ख़बर आहे जिथे थाणे अॻियां एहतजाज करण ते पुलिस कड़की पई 25 खां वधीक मुज़ाहिरीन खे गिरफ़्तार कयो वियो। डीएसपी जी अॻवाणी में 10 थाणनि जी पुलिस थाणे आॾो धरण लाइ पहुतल माण्हुनि खे गिरफ़्तार करे अणॼातल हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे मेहर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर महेसर। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईं थो त मेहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ शहरनि पारां गुज़िरियल 3 ॾींहंनि खां मेहर थाणे जी गेट आॾो धरणो हणी पियो वञे। अॼु जीअं ई चौथे ॾींहं ते एहतजाज कंदड़ थाणे ते पहुता त मेहर पुलिस पारां डीएसपी मेहर जी अॻुवाणी में 10 थाननि जी पुलिस मुज़ाहिरीन ते कड़की पई। लाठीचार्ज बाद 10 खां वधीक कारकुन गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार थियलनि में म्यूनिसिपल मेहर जो काउंसलर मोहम्मद इस्माइल बिरोही, रिज़वान आगरे समेत फताह शाह, मोहम्मद आशिम बुरड़ो ऐं ॿिया कारकुन शामिल आहिनि जिन खे नामालूम हंध ते मुंतक़िल कयो आहे। शहरी मुसलसिल 3 ॾींहंनि खां एहतजाज थिया जॾहिं त वाक़े बाद हिन वक़्तु शहरी म्यूनिसिपल जे काउंसलर ऐं राइस मिल जे चेयरमैन नियाज़ बुरड़े जी जॻह ते गॾिजी आहिनि जिते कुझु देरि प्रेस कॉन्फ्रेंस करण बाद रैली कढी वेंदी। शहरनि जो चवणु आहे त पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई नथी करे पर पुरअमन एहतजाज कंदड़नि ते लाठीचार्ज कई आहे। होॾां पुलिस पारां 3 पुलिस एहलकारनि जूं वर्दी पाइण जी पिणु दावा कई आहे। हिन वक़्तु वॾी तादाद में वापारी राइस मिल जे चेयरमैन नियाज़ बुरड़े जी जॻह ते गॾु आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी मंज़ूर अपडेट करण लाइ।